अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असांजी वीडियो ॾेई टंडो भागो वाया डिगरी रोड जे तबाह व बर्बाद सूरत हाल ते ठाहे रहिया आहियूं। उम्मीद तव्हांखे असांजी काविश पसंदि ईंदी। तव्हां अगरि असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त जल्द खां जल्द असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो, घंटी जे बटन खे दॿाए न विसारींदा। कमेंट बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। वाइदा वफ़ा न थिया, ऐलान ई रहिया। ॾेई टंडो बागो वाया डिगरी रोड पंहिंजो मुकमल वजूद त विञाए चुको, मगर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे नई आला क़यादत नई आला सरकार खे हिन इलाइक़े जे माण्हुनि ते को रहम आयो। चूंडियल नुमाइंदनि जे बार बार यकीन दहानी ऐं पीपुल्स पार्टी जी ज़िले क़यादत जे बार बार ऐलाननि ऐं वाइदनि खां पोइ नतीजा उहे ई साॻिया। ऐलान बसि ऐलान ई रहिया ऐं माण्हुनि जे नसीबनि में उहा ई साॻी दरबदरी। जरवार बिरादरी जूं 40 बसूं हलंदियूं हुयूं, जिन मां हाणे हिकिड़ी बस नथी हले। हिते असांखे 12 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॾेई आहे ऐं उनखां पोइ हितां खां सिमसोरडी आहे, उन 8 किलोमीटर जे मुफ़ासिले ते असांजो ॿारड़ो जेको ग़रीब तबिके जो विचोलो तबिके जो ॿारड़ो आहे उहो न हाई स्कूल अमनाबाद ताईं पहुची पियो सघे, न हाई स्कूल ॾेई ताईं पहुची पियो सघे। असांजी तइलीम मुकमिल तौर ते तबाह आहे। उनखां पोइ असां वटि जेकॾहिं हिते को डिलीवरी जो मसइलो थी थो वञे, मरीज़ खे कीअं पहुचाइजे, ॾेई 12 किलोमीटर अधु कलाक जो मुफ़ासिलो, पर रोड न हुअण जे करे हाणे 4 कलाक खां 5 कलाक लॻी था वञनि। इन में माण्हू केतिरा ई जेके अॼु जो शिकार बि थी चुका आहिनि। ऐं माज़ी में मुसलसिल जॾहिं खां रोड ठहियो आहे तॾहिं खां कंहिं बि क़िस्म जी का बि रिपेयरिंग कान थी आहे। सबबनि जो रोड जेको आहे तमामु तवील अरसे खां जेको सो न पियो ठहे, उन बुनियादी फैक्टर कहिड़ा आहिनि? जेसि ताईं मुंहिंजो हिकिड़ो नाक़िज़ ज़हन आऊं सम्झां थो इहा सियासी मदाख़लतूं आहिनि। असां हिन रोड खे ठहंदे मुंहिंजो जीअं आहे तीअं असां ॾिठोसीं। जेके पॉपुलेशन बि हिते घणी आहे ऐं हिते जा माण्हू वधीक सफ़र कंदा, उन्हनि खे वॾियूं परेशानियूं आहिनि। हीअ हाणे किथां मटनि, किथे वञनि? हाणे न हिते हिन जी मोरी आहे। रोड जीअं पहिरीं ठहियो आहे उनखां पोइ हिन जी का बि मरमत कोन थी आहे। हिते जेको माण्हू बीमार थिए थो उनखे बि तव्हां गाॾी में विझो, ॾेई खणी वञे, ॾेई ताईं मरियो वञे। जे डिग्री खणी वञनि त डिग्री ताईं मरियो वञे। का बि मरमत कान्हे, रिपेयर का बि कान्हे। असां 30 सालनि में 20 सालनि में असांजी ॼमार में असां कोन ॾिठी आहे। मौजूदु आहियूं ॾेई शहर में। ॾेई शहर जो जेको सो पुराणो मेन स्टॉप आहे। ही रोड हिते टंडो बागो खां डिगरी वञे थो, हीअ ई मेन स्टॉप आहे जिते जेको आहे गुज़िरियल जेको सो 10-15 साल अॻु में हर 20 मिंट खां पोइ जेको सो बस ईंदी हुई ऐं माण्हू जेको सो हिते जेको सो ॿियनि जेको शहरनि लाइ जेको सो सफ़र कंदा हुआ। लेकिन तव्हां बैकग्राउंड में ॾिसी सघो था त जेका बाज़ार आहे मेन जी, उनजी जेका सूरत हाल उहा कहिड़ी आहे, रोड जी जेका सूरत हाल कहिड़ी आहे। गुज़िरियल जेको 10-15 सालनि खां जेको हीअ रोड न रिपेयर थियो आहे, न वरी ठहियो आहे। इन करे हितां जो जेको मुआशी तौर ते हिकु त ॾेई जो शहर मुकमल तौर ते वेही वियो आहे, लेकिन हिन रोड ते जेके माण्हू गाॾियूं हलाईंदा हुआ उहे ऐं जिन माण्हुनि जी ट्रांसपोर्ट आहे उहो मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। हिते कुझु ड्राइवर मौजूदु आहिनि, ॿिया शहरी मौजूदु आहिनि। अचो माण्हुनि खां पुछूं था त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं हिन रोड खे ठहंदे ॾिठो आहे, रिपेयर थींदे ॾिठो आहे? हिन रोड बाबति जेको सो उन्हनि जो छा चवणु आहे? साईं जीअं त मुंहिंजी बि काफ़ी ॼमार तक़रीबन 35-36 साल ॼमार तक़रीबन जेको आहे सो इन टाइम दौरान मूं कॾहिं बि हिन रोड खे न ठहंदे ॾिठो आहे। मुंहिंजो दुकान थी कारोबारी माण्हू आहियूं, असांजा सभु कारोबार जेके से हिन रोड जे करे तबाह थी चुका आहिनि। उनखां पोइ जेको आहे सो असां को बि अहिड़ो मरीज़ हूंदो आहे जेके इस्पताल ताईं पहुचाए नथा सघूं। रोड तक़रीबन ई डिगड़ी खां वठी टंडे बाए ताईं ठहियो कोन्हे, हिनखे 15-20 साल थिया आहिनि। ऐं रोड ते जेके MN MP उहो पाणी कोन था हलनि हिन रोड ते। असीं पाण परेशान आहियूं। असांजो अञा 23-24 हज़ार जो टायर थी वियो आहे हिकिड़ो। असीं पाण परेशान आहियूं, भाड़ो खणियो था वञूं, रुगो ख़र्चो थियो वञे हलियो। ऐं हींअर मीर अला पे झुॾे रोड ऐं टंडे बागे जी ॻाल्हि कई, ॾेई रोड जी ॻाल्हि ई कोन कई आहे। माण्हू गुज़ारो मरीज़ डिगड़ी कोन थो पुॼी सघे, टंडो बागो ने विच में गुज़ारियो वञनि। इहो हालत आहे असां सां। वोट न अचनि था, बसि उन ॾींहुं असीं भोरड़ा आहियूं, नचो टिपिक नचो, हलिया वञूं। केरु अचे ई कोन थो। मीर अला बख़्श हुजे, केरु हुजे, उन टाइम सभु डोड़े था अचनि, पोइ असांखे केरु पार ई कोन थो लाहे। हर शइ टैक्स वैक्स ॾियूं था, हर शइ ॾियूं था रोडनि जा बाबा। MN आहिनि उहे हिते जी का बि सार संभाल नथा लहनि, छो जो हिननि खे लहणु खपे। हितां जा हिते कामयाबु थी ऐं वोट वठी वञनि था ऐं अॻियां आइन में वेहनि था, ऐवान में वेहनि था। ऐं हिते सिंध जो ऐं सिंधी जेको डिस्ट्रिक्ट बदीन जा जेके काफ़ी सारा मसइला आहिनि ऐं रोड बि तमामु घणो टुटल आहे, जेको तव्हां ॾिसो पिया, तव्हां विज़िट कयो हूंदो। उन खां अलावा बि ऐं माण्हुनि जी जेका शिकायतूं बि आहिनि ऐं काफ़ी सारो टाइम गुज़रियो आहे। माना हिते केर बि इन शइ खे ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे। वोट जे लाइ सभु को धणी थियो बीह रहे थो, बाक़ी जेको हिते रोड जी सूरत हाल आहे तमामु घणी ख़राबु आहे।
टंडो बागो ॾेई डिगड़ी रोड जे लाइ हिन इलाइक़े जे वॾी उमिरि जे माण्हुनि जो चवणु आहे त हिननि पंहिंजी ज़िंदगी में फ़क़ति हिकु ई भेरो हिन रोड खे ठहंदे ॾिठो हो, जॾहिं त नौजवान नसलनि जो चवणु आहे त हिननि पंहिंजी ज़िंदगी में ॾेई डिगड़ी रोड खे ठहंदे त ठहियो पर कॾहिं बि मरमत ऐं रिपेयर थींदे नाहे ॾिठो। असां पंहिंजनि वॾनि खां ॿुधो आहे त कंहिं ज़माने में ही हिकिड़ो रोड हूंदो हो, हिन रोड ते वॾे तइदाद में गाॾियूं हलंदियूं हुयूं, पर इहो सभु कुझु हाणे माज़ी थी वियो आहे। हिते जो कारोबार, हिते जी मैशियत ॾेई खे चवंदा दुबई जी आहे। राति जो 2-2 बजे ताईं फुचनि जूं मिर्चनि जूं टकूं भरबियूं हुयूं। हर माण्हू ख़ुशहाल हूंदो, परे परे खां माण्हू हिते मज़ूरी करण लाइ ईंदा हुआ। असीं हिते जा सभई माण्हू अर्ज़ु था करियूं वज़ीर आला सिंध मोहतरम जनाब साईं मुराद अली शाह साहिब खे, असांजो मान वारो जेको MNA आहे मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर, उनखे असांजे MPA जनाब मीर अला बख़्श ख़ान टालपुर खे, त उहे वसवारा आहिनि हिन असांजी एरिया ते, हिन असांजे रस्तनि ते तवजह ॾियनि। जेको टंडे बाए खां डिगड़ी थो वञे उनखे 5 कलाक जो अरसो लॻे थो, जॾहिं त इहो 50 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। असां त 5-10 दफ़ा ॿुधो अथऊं त इहो थी वियो आहे, पर मुंहिंजी ज़िंदगी में ठहण वारी उमेद त असांजा थी कोन थी आहे। कई वाइदा थिया, कई ॻाल्हियूं थियूं, असांजे त नसीबनि में इहो ई धिका ऐं लोॾा ऐं रस्ता ऐं ॿियो पिया हलनि। ॾही खां जेको रोड वञे पियो टंडो बागो या डिगड़ी जेको रोड वञे पियो, उनजी तक़रीबन सूरत हाल इहा आहे जो असांजो जेको गुज़र सफ़र आहे सो रोडनि जे वसीले रोड जेके आहिनि उहे मुकमिल तबाह आहिनि। हिन वक़्तु जेका पोज़ीशन इहा आहे, जेकॾहिं एमरजेंसी में कहिड़ा निकिरिजे थो, डिलेवरी केस वग़ैरह खणी वञे थो, त उहे जेके औरतूं आहिनि उहे अस्पताल ताईं कोन थियूं पहुचनि। ॾही जेको कलकतो सॾिबो कारोबार जे हिसाब सां, उनजो जेको बि नुक़सानु थियो आहे इस्ताणी उहो सिर्फ़ु हिन रोड जे करे थियो आहे। ऐं रोड जेको आहे टंडो बागो खां वठी डिगड़ी ताईं मुकमिल तबाह आहे। ऐं हिते जेके माण्हू रहनि था, ओवरऑल जेके राज आसपास में रहनि था, उहे तमामु ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि। ॾही जे अचण जे लाइ जेके आहिनि असां वटि 2 रोड लॻनि था टंडो बागो खां, हिकिड़ो वाया खॾारो, हिकिड़ो अचे थो हितां नोतकाणी मोड़ लिशारी सिम खां। 2 रोड जेके आहिनि असांखे ॾही जे अचण लाइ बिल्कुलु ई नाकारा आहिनि, बिल्कुलु ख़तमु थिया आहिनि, हलण जे लाइक़ ई न आहिनि। हाणे ॿुधण में आयो आहे त ॾही टंडो बागो रोड डिगड़ी ताईं मंज़ूर थी चुको आहे, पर हाणे अलाए कॾहिं जो कमु शुरू थींदो। रोड जे करे असांजो ॾही जो जेको बिज़नेस आहे सो बिल्कुलु तबाह थी वियो आहे। हिते जा जेका ॻोठाणा आहिनि ॾही नथा अचनि, ॿी साइडुनि ते हली था वञनि। बुढो कंबराणी आहे, सोराडी सिम आहे, या ॿिए पासे टंडो जान मोहम्मद आहे, उन पासे हलिया था वञनि। ॾही जो जेको आहे बिज़नेस रोड जे करे बिल्कुलु ई ख़तमु थी चुको आहे। असांजो वसवारनि अमलनि खे अर्ज़ु आहे त ॾही खे तवजो ॾेई इन जा जेके नाकारा रोड आहिनि उन्हनि खे ठाराए ॾिनो वञे। रोड न ठहण जे करे कारोबारी को ॿाहिरि वारो माण्हू असांखे वटि त कारोबार करण लाइ तयारु ई कोन्हे को, छो जो उनखे अचण लाइ परेशानी थी थिए, वञण लाइ परेशानी थिए। हिते जेके असांखे पेट में सूर थो पए उनखे अस्पताल ताईं पुॼाइण खां अॻु में एक्सपायर थी थिए। ऐं जे गाॾियुनि वारा असां जहिड़ा वञनि था त उन्हनि वीचारनि जा टायर ई फाटियो वञनि, मंज़िल ते पुॼनि कोन था, 2-2 ॾींहंनि ताईं गाॾियूं ख़राबु थी वञनि, फिटियो वञनि। ऐं जे नागे खाधे वारो या बीमारी वारो माण्हू आहे उहो उन ताईं मंज़िल ताईं बदीन ताईं पहुचे ई कोन थो। ॿियनि समूरनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट समेत रोडनि जो न हुजण बि हिन इलाइक़े जी तबाही जो वॾो कारणु आहे। केरु तस्लीम ई न कंदो थी माज़ी जा उहे शाहूकार इलाइक़ा आहिनि जेके बुनियादी सहूलियतुनि न हुजण सबबु हाणे तबाह हाल आहिनि, जिन इलाइक़नि ॾांहुं हाणे कोई माण्हू अचण जे लाइ तयार ई न आहे। रोडनि जे न हुजण हिन इलाइक़े जे मुआशी ऐं कारोबारी सरगर्मियुनि खे तबाह करे रखियो आहे, जंहिं सबबु माण्हू लॾ पलाण ते मजबूर आहिनि। समाजी ज़िंदगी बि ॼण त मफ़लूज थी रहिजी वई आहे। रोज़ानी ज़िंदगी जो कार वहिंवार ई ॼण ठप थी वियो आहे। पाण ही जेको आहे सो सर्विस सिम ते मौजूदु आहियूं। टंडो बागो ॾही ऐं डिगड़ी रोड आहे। अचो कुझु माण्हू मौजूदु आहिनि, उनखां पुछूं था हुननि जो हिन रोड बाबति जेको सो छा चवणु। रोड हाणे एतिरे क़दुरु ख़राबु थी वियो आहे जो प्यादो माण्हू हिन रोड ते कोन थो हलियो सघे। MNA अचनि था, असांखे वोट वठे ईअं ई हलिया था वञनि, पुछा कोन था कनि हिन पासे खां आवाम आहे या कोन्हे। असांजे माना ज़िंदगी में ठहंदो कोन ॾिठो आहे। बाक़ी हुकुमराननि जे वसे जे ठाहिनि तॾहिं बि हुननि जी मर्ज़ी, न ठाहिनि तॾहिं बि असांजे वोट वठी वञनि। बाक़ी असां हिन दौर में असां ठहंदो कोन ॾिठो आहे। पर जॾहिं असीं स्कूल में पढ़ंदा हुआसीं जंहिं ज़माने में
उन खां पोइ मूं 30 साल नौकिरी कई आहे। 30 साल माना पढ़ण वारे टाइम ते रोड ठहियो, पोइ वरी मूं नौकिरी कई, रिटायर थी वियो, वरी रोड कोन ठहियो आहे यको। अच्छा, हिते ज़ाहिर आहे माण्हू ॿार बच्चो आहे उहो बीमारी सीमारी आहे, बीमारी गस में माण्हू मरियो वञे लिया हिते। गस में हिकिड़ो लालो कोहली हिते मरी वियो, ॿियो बि हिकिड़ो अमरायो त गस में खणी आहे, डिलेवरी वारियूं मायूं वीचारियूं गस में मरी वञनि लियूं। असां ज़ुल्म बसि इहा ॻाल्हि आहे, जो रोड जो रस्ते जो हाल कोन्हे का। इहो ॿुधायो कहिड़ा सबब आहिनि जो टंडो बागो टू ॾेई दिगड़ी जेको सो वाया रोड जो नथो ठहे? कहिड़ा सबब असबाब कहिड़ा आहिनि? साईं सबब सिधी ॻाल्हि आऊं कयां त माना असांजा MP MLA न आयल आहिनि, बसि ॻाल्हि क्लियर आहे। कंहिं इलाइक़े जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो दारोमदार उतां जे बुनियादी सहूलियतुनि ते आहे ऐं रोड उन बुनियादी सहूलियतुनि में अहम आहिनि। ॻोठनि खे शहरनि ऐं शहरनि खे हिक ॿिए सां मिलाइण में रोडनि जो वॾो किरदारु हुजे थो, मगर बदकिस्मती सां ॾेई टंडो बागो वाया डिगड़ी रोड त गुज़िरियल 20-25 सालनि खां ई पंहिंजा निशान ई विञाए चुको आहे। अव्हांखे ॾिसी हैरानगी थींदी त ॿिनि ज़िलनि खे पाण में मिलाइण वारो रोड कीअं तबाह बर्बाद हाल थी वियो आहे, जंहिंजी अॼु ताईं कंहिं सारी नाहे लधी। ही जदीद टेक्नोलॉजी कम्युनिकेशन जो दौर आहे। हिन जदीद दौर में हिन इलाइक़े जे माण्हुनि जो रोड जहिड़ी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजणु हिकिड़ो वॾो अलमियो ई आहे। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अव्हां जो आवाज़ ॾेई शहर।